हथ त मथे कयो करणो हर सब ज्यादा वक्त न वठंदुसि ॻाल्हियूं कुझु कम जूं कंदुसि हेलो उनखे जेकॾहिं दिलि ॾेई ॿुधंदो त फ़ाइदो तव्हांजो बि थी पवंदो। अल्लाह से कुरान में फरमायो क़दा रब्बुक तुझे रब फैसलो कयो कहिड़ियुनि शयुनि जो ॿिनि शयुनि जो अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु सजदो करणो आहे त सिर्फ़ अल्लाह खे करणो आहे सजदो करणो आहे त सिर्फ़ अल्लाह खे करणो आहे। शरीयत मुहम्मदी में सजदो गैरुल्लाह खे हराम 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 सजदो सिर्फ रब जो आहे। केड़ा मर्द कलंदर हुंदा आहिनि जो केॾो जाबिर छो न हुजे पर सजदो कोन कंदा आहिनि। नक्शबंदी सिलसिले में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे जंहिंखे मुजद्दिद अल-फसानी चवंदा आहिनि। कामिल पीर हुयो वो अकबर बादशाह जी बेदीनी हुई वो सजदो कराईंदो चवंदे हिनखे वठी अचो न आयुसि पोइ हुन चयो त भला मिलण अचे ज़ोरी जो आयो न हुन घर जो वंगु ई अहिड़ो रखियो त भला जे सजदो नथो करे त झुकी त ट्रपे न उल्टी चाल चलते हैं दीवान खान इश्क आशिक जेके हूंदा आहिनि उनजा अंदाज़ ई निराला हूंदा आहिनि। आंखें बंद करते हैं दीदार के लिए सभी दुनिया आंखों पट्टे दीदार कंदी आहे आशिक आंखों मुंदे दीदार कंदा आहे। छा कयो पैर अग में करे पो मथो टेके वो समझियो यार मां त चालाकी कई पर हे त कामिल हुयो काथे तो पे मुड़े पियो जेल में बंद कयसि खिली चयसि त बाहर भी कम करणो सरदार नबी जे दीन जो अंदर भी दीन जो कम करणो आहे। ओ सिंधी में चवंदा आहिनि हीअ बि सजण वाह वाह त हूअ बि सजण वाह वाह। 6 महीननि खां पोइ जॾहिं जेल मां ॿाहिरि निकितो न सुपरिटेंडेंट जेल वारे खे बादशाह चयो त मां कैदियुनि सां मुलाक़ात कंदुमि उन्हनि जी ज़रूरियात खे मद्देनज़र रखणो आहे तूं बारीकियुनि मां कैदियुनि खे ॿाहिरि कढो। सुभान अल्लाह हिकिड़ो कैदी निकितो आहे मथे ते पटको आहे मुंहं ते ॾाढ़ी आहे खीसे में डंदड़ो समूरन सलासलन में सुन्नता पर नक्शबंदी सिलसिले जो उसूल जरे कामिल जिक्र कराइंदो अग में मुरीद डंदड़ो ॾेखारींदो आहे। आयो जो निकतो हिकु पटके सां ॾाढ़ी सां ॿियो पटके सां ॾाढ़ी सां बादशाह सुपरिटेंडेंट ते कावड़जी वियो त हे दरवेश काॾे जेल में था थी खिली चई साईं मुंहिंजा हुया त रहज़न पर कामिल पीर जे अचण सां रहबर बणिजी विया निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। सजदो कंहिंखे करणो आहे ॻाल्हायो मां सां गैरुल्लाह खे सजदो हराम 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 इहो शरीयत मुहम्मदी आहे। नबी साईं वटि साहब आया उठ अची महबूब जे कदमनि में मुंडी रखी साहब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे सासी तो भी सजदो करे तो मोकल दे त असां भी सजदो कयूं। फरमायो न मुंहिंजी शरीयत में गैरुल्लाह खे सजदो हराम आहे जेकॾहिं मुंहिंजी शरीयत में सजदो जाइज़ हुजे हा हबीब औरत के हुक्म जहा त पंहिंजे मुड़स खे सजदो करे हा घर वेठे सब कुछ हाल ही देसो हदीस पढ़ी त जॾहिं घर में चपकलश थींदी रहंदी आहे सिंधी में चवंदा आहिनि बदिला ठकदा रहंदा आहिनि पोइ जे चपकलश थींदी आहे घरवारी मुड़स सां ॻाल्हाईंदी आहे तेज़ी में त जन्नत जी नूर चवंदी अथसि
त अल्लाह जी बानी मुर्स तो मुंहिंजो आहे तो वटि त वधि में 50 60 70 साल जो महिमान आहे मुंहिंजे वर खे चौथी ॻाल्हाए पई आहे मुंहिंजे मुर्स ते कावड़ चौथी करे पई आहे उहा उनखे उत्तम जन्नत में मयार ॾींदी आहे ॻाल्हि त इहा हदीस आहे न पर मां तोखे ॿुधायां थो जेकॾहिं माई मुर्स सां झेड़ो करे धरती ते जन्नत जी हूर हिन जे झेड़े खे जन्नत में ॿुधी सघे थी हुसैन जो नानो गुलामनि जा सलाम मदीने में न ॿुधंदो आहे यकीनन ॿुधंदो आहे पर मां अर्ज़ु पे कयुमि त सजदो सिर्फ़ अल्लाह खे करणो आहे सिर्फ़ अल्लाह खे करणो आहे ॿिए खे सजदो न आहे करणो छो त रब अकेलो आहे रब खुदा जो कसम उन जी कारीगरी खे त ॾिसनि मूसा नबी वटि जॾहिं फिरौन सां मुकालमो थियो मूसा अलैहिस्सलाम जो पुछे फमर रब्बुकुमा या मूसा मूसा तुहांजो रब कहिड़ो हारून आहे तुंहिंजो जवाब कहिड़ो ॾिनईसि क़ाल रब्बुना अल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़लक़हु सुम्मा हदा सुभान अल्लाह क़ुरान वणे वठो या नथो वणे इहो जेको तुम हदा लफ़्ज़ आहे न मां चवां थो इहो सॼे समुंड खे हिकिड़े कौरे में बंदि करे छॾियो हर शइ खे सूरत पहुचे इहो अल्लाह आहे न माण्हू जो चेहरो पंहिंजो ढोर जो पंहिंजो पखी जो पंहिंजो वरी पखियुनि में तोते जो पंहिंजो झिरकी जो पंहिंजो वरी ढोरनि में बकरी जो पंहिंजो तमीर जो पंहिंजो केर तो ये बड़ाई चो अल्लाह हो केर तो बड़ाई ॻाल्हायो मसा अल्लाह सुम्मा हदा वरी सूरत जी ॾेन जो हर हिक खे पंहिंजी पंहिंजी वरी रहणी कहाणी जा तरीक़ा बि हर कंहिंखे सेखारे छॾियईं मां हिकिड़े भठे ते वञी 5 ज़रूरत ख़ातिर उते मां बबुर जे वण हेठो बीठो ऐं ॾिठुमि त गेलड़ो आहे हिकिड़ो उहो कप खयूं थो वञे पियो मथे चढ़ंदो 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 चोटी में हुनजो घर हुयो उन में कप गॾु के दिलि में वेही सोचुमि सुम्मा हदा क़ुरान चए थो त इन गेलड़ खे कंहिं सेखारियो त थोरी थोरी कप गॾु कंदो वञी मथे वण जी चोटी में घर ठाहे अल्लाह सेखारियो न दावा कंहिं सेखारियो अल्लाह सेखारियो अञा मां चवंदो आहियां तव्हां ॾिसंदो न ॿाहिरि जा माण्हू आयो महसूस कंदा हूंदो तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं न पन जाइ ते जिते पन हूंदी आहे हिकिड़ो झिरकी खां बि नंढड़ो पखी थींदो आहे गुज़री सॼीदान या को ॿियो नालो अथसि हुनजो उहो पन में सन्हड़नि तिनकनि सां हिकिड़ो गुगी वांगुरु घर ठाहींदो आहे अहिड़ो घर ठाहींदो आहे गौर करे ॾिसजा इंजीनियर दानश्वर खे चओ अहिड़ो घर ठाहे ॾे लखे रुपया ॾींदो मां काबे जे रब जो कसम अहिड़ो त ठाहींदी आहे जो दुनिया जो इंजीनियर बि हैरान थी वेंदो आहे हिनखे इहो घर ठाहिणो केर तो सिखारे चो अल्लाह जी अल्लाह अल्लाह वरी बाकी के ॾिसो मसदस नमूने अरबी जो लफ़्ज़ आहे मसदस अहिड़े तरीक़े सां ठाहींदे हर जाइ ते घरड़ा हूंदा अथसि वरी उनजे सोराखनि खे अहिड़ो लिंबी छॾींदी आहे जे साल गुज़री वञे पर माखी जो टेपो उन्हनि में वहंदो न आहे इहो उनखे केरु थो सेखारे अल्लाह सुम्मा हदा वाह मूसा कलीम तुंहिंजो जवाबु अहिड़ो जवाबु ॾिनई जो सॼे समुंड खे हिकिड़े कौरे में बंदि करे छॾियईं ॿाहिरि निकिरंदा क्यों बग़ैर तंबनि जे आसमान कयो बणायो चओ अल्लाह राति जे टाइम ते वलक़द ज़य्यना समाअ दुनिया बिमसाबिह दुनिया वारे आसमान खे बत्तनि सां कयो रोशन कयो चओ अल्लाह ओ मुसलमान भाउ कदुर तॾहिं पवंदो आहे हिकिड़े मां कंहिं दोस्त खां पुछियो जेको डायलिसिस जो मरीज़ हुयो जे जॾहिं डायलिसिस थींदी आहे न मुंहिंजी मशीन में उते सुम्हाईंदा आहिनि 3 कलाक सुम्हाईंदा आहिनि मूंखे
3 कलाक को हितो वेंदो आ खून उन में साफ़ थींदो आ पेशाब जुदा थींदो आहे वरी जिस्म में मोटंदो वरी वेंदो वरी जिस्म में मोटंदो उन वक्त मां चयो वाकई वतो जी कुदरत आ उन जी उम्र हिकिड़ो साल मूंखां वॾी चौथो मुंहिंजो 44 मुंहिंजी आहे हुन जी 45 हुई मां चयोमांसि 45 साल में 3 साल थी बीमारी थिए के ये 40 साल सच ॿुधाए गुर्दनि जो निज़ाम कहीं पे हलायो चो अल्लाह खबर हुई ॾिसो त सही मुसलमानो जॾहिं उहे शयूं असां जूं नाकारा थियनि थियूं तॾहिं असांखे क़दुरु पए थो पियो 40 साल इहे गुर्दनि हुनजे खून खे पे सफ़ाई कई पर यार असां को एतिरो कोन थींदो आहे जो सुबुह जो बिस्तरे खां उथी सुबुह जो जमायत सां निमाज़ पढ़ां थोड़ो सोचीदा कयो जन्नत मिलंदी एॾी सस्ती न आहे यार डॉक्टर इकबाल जो बिस्तर से उठकर मस्जिद आता नहीं इकबाल बिस्तर से उठकर मस्जिद आता नहीं इकबाल फिर मरने के बाद जन्नत की तमन्ना करता है यार तू जो ईमान तो के बिस्तरे को मस्जिद न तो वठी चाहिए जन्नत में कीअं वठी वेंदो आ तू पाण जाती ता पाए ॾिस न वञी छोड़ का तू त हित न ॻोल्ही हो तखे लिको की न लतीफ़ चवे बारो चोबे पार थी संगी बदु संदरो विरत पुनु असा पार लाए नेण निहार त तुम्हें देरो दोस्त जो यकीनन चवे तो अचु त सही त मां तुंहिंजा बेड़ा पार करे केरा जेको परेशान हालनि जूं दुआऊं क़बूल कंदो आहे चओ अल्लाह छा वञी छो यार बेली थी बिल जो वठु कंज करीम जी जग जो वाली जो सौखो हूंदो सो जन जो इश्क अल्लाह हसी जो शान या तसव्वुर करे ही न थो सघजे उन जी फज़ीलत जो इन जे करे रब जो मांखे मञियो ॿियो अबी अम्मा जी ख़िदमत कयो अबी अम्मा जी ख़िदमत कयो ख़बर अथव इहो मां एॾो वॾो मक़ाम मां जो क़ुरान फरमाए थो हमलत उम्मुहु करहु व वदात करहा ऐं पीउ खां मां 3 हिस्सा वधीक आहे साहबी आयो अर्ज़ के या रसूल अल्लाह मुझो अव्वल हक़ कहजो आ रब खां को मुते फरमायो उम्मुक तुझी माउ जो वरी पुछे सही पो कहजो फरमायो उम्मुक वरी भी माउ जो प्यो भेरो पुछे फरमायो उम्मुक जने चौथो भेरो पूछे सरदार नबी फरमायो अपू का हाने हक तो ते अपे जो आहे छो भला पियो को 3 हिस्सा मां वधी कई इन जे करे कुरान बयान कयो आहे छा फरमाई हमलत हो कुरहम व वदात हो कुरहा जने 9 महीना थींदा हले जी चल जलाय उथण आज़ार हूंदो आहे सुम्हण आज़ार हूंदो आहे डिलीवरी जी तकलीफ़ एॾी शदीद थींदी आहे हयाती मौत जी कशमकश में हूंदी आहे कुर्बान वञा तुंहिंजो असांजो इहो आलम आहे जॾहिं दुनिया में ईंदा हूं त पासो बि न बदलाए सघंदा आहियूं इहा जी जला जेका छाती सां लाहींदी आहे अम्मा है ना मुझे महबूब जो हिकिड़ो साहबी उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां पंहिंजी जीजल माउ खे 9 मील अंग्रेज़ी 2 फरसख अरबी में चओ 9 मील अंग्रेज़ी कुल्हनि ते खयो आहे सुभान अल्लाह
जे अबे अम्मा जी खिदमत कंदो आ पंज भाइरा न मां ये चवंदो आ जेको न माउ जी गोरी खाराए माउ के मानी खाराए माउ के डॉक्टर ॾे वठी वञे न वो ईअं न चवे त भाइर मारे तकनि था या न तकनि न न न न खुश नसीब समझदो कर त अल्लाह इहा खिदमत मांखे ॾिनी आहे ओ मुसलमान नव मील कुलन ते खयमे हबीब हज करायो मासे थोरो लाथुम करीम नबी फरमायो गुलाम नंढड़े बात में वडी गाल कई थी तू त थोरन जी गाल करे तो के जने दुनिया में जने तो हिक सूरज थोरो को न लाथो आहे थोड़ो पेट में तकलीफ थी पवे ओ काणो थी पवंदो सॼी रात मां जागदी आ पर वॾी ॻाल्हि इहा आहे 45 साल उमिरि हुजेसि कॾहिं देर मदेर मां मोटंदो आहियां ख़ुदा जो कसम पुट सुम्ही रहंदा घर वारा सुम्ही रहंदा पर जीजन जी दरवाज़े में नज़र हूंदी अमड़ जो कदुरु पुछ त उन्हनि खां पुछ जंहिंजी अमड़ जान छॾी वई जेके यतीम थी विया मुंहिंजा मुस्लमान भाउ मुझे महबूब नबी के सहाबी अची अर्ज कयो असांजा सतन वलियन हिकड़ी मां सतन वलियन को वधीक ताकत रखंदी आहे असां बेवा कर वेंदा आहियूं इते पेर छो न तो माटे जा तो तुझा बेड़ा ही पार थी वञे हां सेवा कर समुंड जी जिते जरो है तो जाल यार समय मोहम्मद सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थे मुझे महबूब नबी जो साहबी जे सही मां बास बासियम मक्को फतह थींदो बैतुल मुक़द्दस वञी चौखट के चुमी ॾेई चौखट के चुमी ॾेई मुझे महबूब मोकल ॾे हाणे मां वञा मक्को फतह थियो आहे तुझे मुझे सरदार नबी फरमायो ओ साइल पुछण वारा तुझी मां जेरिया अर्ज़ के हा या रसूल अल्लाह जेरिया फरमायो होॾे न वञा मां जे कदमन के चुमी ॾींदे ॼणु बैतुल मुक़द्दस जी चौखट के चुमी ॾेई आयो आहे खिदमत कर दादा ॾिसो त सही न कीअं कली मोल जी छाती में खीर रखियो जो तोखे प्यारे नंढड़ो मां सही ॾिठो आहे ख़ुदा जो कसम बचन वारा हूं न त मां बचन तो घोर वेंदी आहे पंहिंजे साहब जी न लॻल हूंदसि बुख ते हूंदी त बि चवंदी अॻ में इहे खाए पोइ जे कपिड़ा वठंदी पंहिंजे गुंजाइश न हूंदसि त बि चवंदी अॻ में इन्हनि खे वठी ॾियां मां मेरनि कपिड़नि में राज़ी आहियां अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी पई त हिकिड़ी औरत आई नबी सही महबूब ॿाहिरि हुया अम्मा साईं खे चई त मुंहिंजूं ॿ नंढड़ियूं बुखायल आहिनि अम्मा साईं तो कुझु आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी मां जो वयमि घर ॻोल्हियमि त कुल 3 खार खपनि ऐं अॼु हेॾी मिल्कियत हुई असां वटि हक़ीक़त ॻाल्हि इहा अथव मुस्लमानो त अल्लाह ते जेको तवक्कुल कंदो आहे न रब उन जा बेड़ा पार करे छॾींदो आहे हमेशा अल्लाह वारा दुनिया जा तलबगार न हूंदा जे बुख विधाऊं बगरे जोगी कंदा जुन्य तलबन रखन ताम जी ओ क्यो पियन उन्य लाहूती लतीफ चवे मन मारे कयो मुन्य पुसामी जागे सुन्य अची वसो के वेझा थिया अम्मा साईं फरमाए थी 3 खार को खड़ी हिकिड़ी धीअ खे ॾिनई ॿी धीअ खे ॾिनई टियों मां ॾिठुमि त हाणे पाण खाईंदी पर हथ में जड़ी अची आहे जॾहिं उन्हनि खाधी न उहा खारक हिक खाधऊं त उन हिकिड़ी हथ वारी खारक पंहिंजे भांग वारी खे 2 हिसा कयईं अधु हिकिड़ी खे ॾिने अधु ॿी खे ॾिने या रसूल अल्लाह पण बुखायल हुई पर न खाधई
अजीब मंजर ॾिठ हैरान थी वियो फरमायो आयशा कने अल्लाह अपनी अम्मा के बच्चन पालन जे करे भी जन्नत में जाए ॾींदो असां में अम्मा जो कदर न कंदा वॾो थींदा निछबी ॾींदा ओतिरो थी ॻाल्हाईंदा हज केरु चए थो महांगो आहे हज त घर में पियो आहे न हुसैन जो नानो सरदार नबी तो फरमाए अबे अम्मा जे चेहरे ॾे मोहब्बत सां हिकु भेरो जेको निगाह कंदो आहे मक़बूल हज जो सवाब ॾींदो आहे असां वटि हिकिड़ो अमरा अञा आहे उनखे पेट में सूर पवंदो हो न डॉक्टर ॾे न वेंदो थाल बि खणी ईंदो जॻो पाणी जो बि खणी ईंदो माउ खे कुराड़ी माउ हुयसि खट ते सुतल हूंदी पोइ हुनजे पेरनि ते हारींदो हेठो थाल जरींदो पोइ जेका अधु गिलास हुनजे कदमनि खे लॻी ईंदो पींदो अलाह हुनजे पेट जे सूर खे दूर करे छॾींदो सॼी दुनिया जन्नत जन्नत चवे थी छा चवे थी जन्नत जन्नत अल्लाह इन जन्नत के मां जे कदमन में रखे के दियो ज़कात बे कर रहे के दियो हज उतरे कर रहे के दियो सब कर्जा ही पैसा मिलके तो सजी खणी वेदा इबादत आखिर हिकड़ो कर्जा ही रहंदो अल्लाह के अर्ज़ को मौला मांगो बे कुदरत दे अल्लाह ने फरमायो मलाइको ॾिसो अथस कुझ सही अमलन में पले में अथस अर्ज़ कंदा से का शै कुंद सजा कर्जा ही खणी अथस अल्लाह ने फरमायो सुभाना अथस कोन त तोखे छा वठी जा पो उते उन टाइम नफ्सी नफ्सी हुई पो छा चवंदो मुबानो चवंदो मुंहिंजा मौला जी नेकी न अथसि भला मावारा गुनाह मथो दफ़े कुझु त हल्काई थींदी न उन वक़्तु रब जो रहमत वारो दरिया मौजूदु हूंदो पर मुंहिंजो हिन कर्ज़ई खे वञो मलाइको जन्नत घुमायोसि हिन कर्ज़ई खे वञी जन्नत घुमायो मुंहिंजी हाणे जन्नत जो सैर जो कंदो मोटी जो आयो अल्लाह से फरमायोसि दे ख़बर जन्नत घुमी मौला तुंहिंजी जन्नत सोनी आहे चल असांखे बि नसीब ते चवां तुंहिंजी जन्नत भली आहे तुंहिंजी जन्नत जहिड़ी का शइ आहे कोन पोइ भला वठंदई साईं मुल्ह घणो आहे ॾाढी भली एॾी जहिड़ी शइ भली एॾो मुल्ह महांगो मां वठी सघंदुमि अल्लाह से फरमायोसि हा तूं वठी सघंदे पोइ वठंदे सही ते मां वठी सघंदुमि त पोइ मां पक वठंदुमि तूं ॿुधाए त सही कीअं ॾींदे रब फरमाईंदो मुल्ह सस्तो थो कयांसि कीअं सही सस्तो हिन खे बख़्शी ॾे त इहा सॼी जन्नत ॾेई छॾींदो आहे चवंदो साईं मां बख़्शे छॾियो आहे रब फरमाईंदो हाणे पंहिंजे मुस्लमान भाउ खे बाह खां वठी ॿई जन्नत में हलिया ये राज़ी थे त इहा महिरबानी ये नाराज़ थे न त पनो मेरे के हुजूर नबी करीम फरमायो त हिकिड़ी माई जे ॿिली खे ॿधो हुयो न पाण ॾिनसि जो खाए न छोड़े छॾियसि जो वञी ॿाहिरि खाए उहा ॿिली बुख ते मरी वई जीअं माई क़बर में वई उहा ॿिली अञा ताईं हुनजो मुंहुं नोंढे थी पए तुंहिंजे जिस्म में ॿ शयूं थी हिकु जिस्म ॿियो रूह ॿ शयूं पोइ रूह जी खुराक कहिड़ी आहे अल्लाह 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 ये रूह की खुराक जिस्म की खुराक छाए मानी बई खुराक काढे इनके क्या मजो ॾियारो थींदो रूह चवंदो मुंहिंजा मौला मांखे छा जे लाइ अज़ाब थो ॾे मां त न घुमी सघां पियो न ॾिसी सघां पियो न ॿुधी सघां पियो न पकिड़े सघां पियो हे जिस्म हुयो न जंहिंजो सहारो मां वरितो मां त कुझु कोन पियो कयां मांखे अज़ाब न ॾे जिस्म खे ॾे वरी अल्लाह से फरमाईंदो जिस्म ॾे ख़बर गुनाह त तूं कई अर्ज़ु कंदो मौला मांखे ठाहियो हुई त मां त पियो हुउमि बाह बि न पियो चोरे सघां निंड बि न पियो चोरे सघां इहो रूह आयो जॾहिं कमु कयो मांखे छो थो ॾे हिन रूह खे ॾे अलाह पोइ मुंहिंजो सरदार नबीअ मिसाल ॾिनी हिकिड़ो हुयो अंधो ॿियो हुयो मंडो ॿिन्ही खे लॻी बुख पोइ बाग़ में मेवा पटनि त कीअं पटनि ऐं मंडो चढ़ी कोन सघे अंधो ॾिसी कोन सघे बसि सरदार नबीअ फरमायो बसि आख़िरी ॻाल्हि आहे सरदार नबीअ फरमायो गौर सम्झाए आका करीम फरमायो पोइ ॿिन्ही पाण में कई सलाह पोइ अंधे चयुसि त तूं मुंहिंजे मंडे खे चए तूं मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ो हा पोइ मूंखे अकलींदो हल पोइ कंहिं वण में को मेवो ॾिसे त पट तूं गॾिजी खाईंदासीं पोइ अंधे जे कुल्हनि ते चढ़ियो मेवो पटे मुंहिंजे सरदार नबीअ साहबा खे फरमायो हाणे ॿुधायो त भला हिन में मुजरिम केरु चइसि ॿई मुजरिम आहिनि छो त जेकॾहिं अंधो कुल्हो न ॾे हा त मंडो पटे कोन सघे हा ऐं जेकॾहिं मंडे पटियो बि सही अंधो साथ न ॾे हा त हो पटे कोन सघे हा पाण फरमायो पोइ रूह ऐं जिस्म जो विसाल बि
असांजा माण्हू न सम्झंदा आहिनि ॻाल्हियुनि खे राज़नि खे कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि पोइ जॾहिं कंहिंखे सकरात लॻंदी आहे न पोइ चवंदा आहिनि हाणे किताब थो ॾिए पियो हिसाब थो ॾिए पियो पोइ थोरे घणी नेक हुजे बसि अज़ाब न न ईअं न के वरी अहिड़ा आहिनि जो दुनिया जा चोटी जा राज़ न हूंदा आहिनि ख़बर ई न पवंदी असां निकिरी वेंदो आहे चवंदासीं वाह 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 साओ त फलाणे जो इहे कोन अथव हे जिस्म ऐं रूह जेको आहे न भई इहे पाण में कॾहिं कॾहिं यारी रखंदा आहिनि पोइ जे हे जिस्म वारो अलाह अलाह कंदो न त रूह हिन जो यार थी वेंदो आहे छा थी वेंदो आहे यार थी वेंदो आहे पोइ जेको गुनाह कंदो आहे न रूह हुन पुत खां बेज़ार वेंदो आहे गुनाहगार जो जल्दी में साह निकिरे त कमाल न आहे इज़राइल चवंदुसि निकिरो चवंदुसि सिंधी में चवंदा रुची अॻे वेठे रहंदो पेकनि जो माण्हू अची वियुसि हा हो अॻे ई पुत मां बेज़ार हुयो हो अॻे ई पुत मां बेज़ार हुयो रहंदो इज़राइल इशारो चवंदो हाणे जो निकिरां पियो जल्दी कयां थो इहो कमाल न आहे वरी जेको नेक हूंदो अथव न नेक उहो उनखे सकरात में लॻंदी अथव पोइ माण्हू चवंदा आहिनि अज़ाब अज़ाब न पोइ रूह ऐं जिस्म जी यारी थी पवंदी आहे पोइ इज़राइल चवंदो निकिरो चवंदो हिन यार खे न छॾींदुमि हो चवंदो छॾे चवंदो न छॾींदुमि त हिन कशम कशी खे पाण सकरात चवंदा इहो अज़ाब न हूंदो आहे रूह ऐं जिस्म जी यारी हूंदी आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए पंहिंजे वॾनि खे दुआउनि में यादि कंदा तव्हां कंदव न तव्हां सां बि कंदा कि तव्हां न कंदव वॾनि खे कोन बख़्शींदो तव्हांखे बि कोन बख़्शींदा जहिड़ी करणी भरणी जे सम्झो त असां सां भलाई थिए त पंहिंजे अबे अम्मा सां भलाई कयो अलाह शल हिन अंबड़ जे सदके असांजे अंबड़नि ते बि रहम फरमाईंदो जेके हुज़ूर जी ग़ुलामनि मां असांजूं अमरियूं या दोस्तनि अहबाबनि जूं अमरियूं जहान छॾे वियूं आहिनि अलाह हुनजे क़बरनि ते करोड़ रहमत यकीनन अॼु हुन वटि रूह आया हूंदा त सपूत पुट ॼणी आई आहे जे क़ुर ऐं हदीस ॿुधाई आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन